ओम शांति। हाणे असां अव्यक्त बाबदादा जा महावाक्य था ॿुधूं। अॼु जी मुरली जी तारीख़ बाबा जो अव्यक्त आहिनि 2/2/1969। इन मुरली में बाबा महावाक्य जो टॉपिक आहे अव्यक्त मिलन जे अनुभव जी विधि। अॼु हिन में असां विधि ॿुधंदासीं। प्रेम स्वरूप ॿार ज्ञान सहित प्रेम जो हूंदो आहे न, उहो ई यथार्थ प्रेम हूंदो आहे। मतलब प्रेम भी ज्ञान सहित हुजे। दुनिया में चईंदा आहिनि हिननि जो अंधो प्यार आहे, मतलब बिना समझ जो प्यार न हुजे। यही परमात्मा सां भी असांखे सम्झ सां प्यार हुजणो खपे। तव्हां सभिनि जो प्रेम रस बाप दादा खे भी खीचे लाहींदो आहे। हाणे ॿारनि जी दिल अंदर हिकु आश ॾेखारे में ॾिए थी। उहो कहिड़ी आहे? कई ॿारनि संदेश मोकिलियो कि तव्हां असांखे भी पंहिंजी अव्यक्त वतन जो अनुभव करायो। ये सभी ॿारनि जी आशायूं हाणे बाबा चए थो कि हाणे पूरन थियण जो समय पहुची वियो आहे। जॾहिं बाबा अव्यक्त वतन में विया हुया त बाबा चई हाणे सभिनि जी आश पूरी थी वेंदी। हाणे त असांजी थी वई हूंदी, छो कि असां ॾाढे समय खां अव्यक्त बाप दादा जा महावाक्य त ॿुधूं था, स्थिति जो अनुभव त कयो ई हूंदो। तव्हां चईंदा आहियो कि सभी संदेश त ॿार चवनि था, ॿार मन ई मन में जो बाबा खे चईंदा आहिनि उनजो उत्तर बाबा ॾे थो। बाबा चईंदा आहिनि कि ॿार चईंदा आहिनि बाबा असांखे हाणे अव्यक्त वतन जो अनुभव करायो। तव्हां चईंदा आहियो कि असांखे अव्यक्त ॿार सोचदा आहियो अव्यक्त वतन जो अनुभव मतलब असांखे बाबा संदेश ई ठाहे छॾे। त बाबा चई न, सभिनि खे संदेश ई ठाहिण जी ज़रूरत न आहे अव्यक्त वतन जो अनुभव करण लाइ। अव्यक्त वतन जो अनुभव ॿार दिव्य बुद्धि जे आधार सां करे सघंदा आहिनि। हाणे असां हिते वेठे संदेश ही त संदेश खणी वेंदी आहे न। बाबा चए थो तव्हां ॿार पंहिंजी दिव्य बुद्धि जे आधार सां अव्यक्त वतन जो अनुभव हिते सृष्टि ते ई करे सघंदा आहिनि। दिव्य बुद्धि जे आधार सां जो हाणे अलौकिक अनुभव करे सघंदा आहियो, उहो दिव्य दृष्टि द्वारा करण खां भी ॾाढो लाभदायक आहे। मतलब जो संदेश वेंदियूं आहिनि उन खां भी ज्यादा लाभदायक आहे अगर असां हिते बुद्धि द्वारा उहो अनुभव करो। छो कि अव्यक्त वतन भी हिकु दुनिया ई त आहे, सिर्फ़ हुते लाइट जो शरीर हूंदो आहे। हिते असांजो हड्डी मांस जो शरीर। तव्हां बाबा जे कमरे में वञो या बाबा जे कमरे में जाते भी वेठा आहियो, उते सोचो मां लाइट जे शरीर में आहियां, बाबा भी लाइट जे शरीर में मूं वटि मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। बस अनुभव थी वेंदो कि तो सहज आहे न। सिर्फ पंहिंजी बुद्धि में न हड्डी मांस जे शरीर खे भूलजी करे पंहिंजो लाइट जो शरीर अनुभव करो। बाबा खे भी उन शरीर में अनुभव करो, बाप दादा जी। तो बाबा चए तो कि दिव्य बुद्धि द्वारा अव्यक्त वतन जो अनुभव करण दिव्य जेको संदेशन द्वारा भी सुठो आहे, लाभदायक आहे, अलौकिक ऐं अनोखो आहे। इन करे जो भी ॿार चाहींदा आहिनि कि अव्यक्त बाप दादा सां मुलाक़ात करूं, वो करे सघंदा है। तव्हां पंहिंजे घर वेठे भी करे सघंदा है। कीअं करे सघंदा है? हिन जो तरीक़ो सिर्फ़ इहो ई आहे कि अमृत वेले यादि में जॾहिं वेंदा आहियो न त ये संकल्प रखो कि हाणे मां अव्यक्त बाप दादा सां मुलाक़ात थी करूं। जीअं साकार में मिलण जो समय मालूम हूंदो हुयो त निंड भी न ईंदी आहे ऐं समय खां पहिरें बुद्धि द्वारा इन ही अनुभव में रहंदा। मतलब साकार में बाबा सां ॿार मिलंदा हुया न त उन्हनि खे निंड भी न ईंदी। हिते भी अगर कंहिंखे असां टाइम ॾियूं त यादि रहंदो न इन समय ते मिलणो आहे। त अगर असांखे अमृत वेले भी यादि रहे कि 3 बजे बाबा सां मिलण वञणो आहे, हीअं खुद खे लाइट जे शरीर में अनुभव करे। तो बाबा चए तो उहे हाणे भी अव्यक्त मिलन जो अनुभव प्राप्त करण चाहींदा आहियो त उनजो ॾाढो सहज तरीक़ो इहो ई आहे। अव्यक्त स्थिति में स्थित थी करे, भई सुबुह जो उथी करे
असां ये सोचो कि मुंहिंजो हाणे लाइट जो शरीर आहे, बाबा भी लाइट जो शरीर में, और बाबा सां ॻाल्हियूं करो। भई सुबुह सुबुह जो माण्हू कोई न कोई समान में वेही रहंदो, कुछ न कुछ अभ्यास कंदो, बोला बाबा सां मिलण थो अचे, ॻाल्हाइण थो अचे, त हुन समय न पहिरियों ये अभ्यास न करो। पहिरियों बाबा चए थो अव्यक्त स्थिति में स्थित थी करे रूह रिहान करो। सुबह सुबह जो उथी करे 4 बजे बाबा सां मूंखे मिलणो, बाबा सां मूंखे ॻाल्हियूं करणी। पहिरियों जेसिताईं असां ॻाल्हियूं न कंदासीं न, मन खाली न थींदो, न मन बुद्धि में जो ॻाल्हियूं आहिनि उहे ख़तम न थींदियूं, तेसिताईं असांजो उन समान में असां टिकी न सघंदा आहियूं। त बाबा चए थो रूह रिहान करो, त अनुभव कंदव कि सच्चे में बाबा भी मूंसां ॻाल्हाए थो। हाणे इन रूह रिहान में जीअं बाबा संदेशनि के दृश्य ॾेखारींदा आहिनि न, भई संदेशी जीअं मधुबन में संदेशी वेंदी आहे, पोइ असांखे ॿुधाईंदी आहे न बाबा ईअं चई, उहा असां घर वेठे भी करे सघंदा आहियूं, मधुबन में भी करे सघंदा आहियूं। बस सोचो मुंहिंजो लाइट जो शरीर आहे, बाबा भी लाइट जो शरीर में, मां बाबा सां ॻाल्हियूं थी करां, त बाबा चए थो कि तव्हांखे जीअं मां संदेशनि खे टच कंदो आहे न, ईअं ई तव्हांखे भी ॾाढा गुह्य गोपनीय रहस्य बुद्धि योग सां तव्हां अनुभव कंदो। कई ॿारनि खे थींदो भी आहे, लेकिन हिकु बात जो इहो अनुभव करण लाइ आवश्यक आहे। लेकिन असां सुबुह सुबुह जो अव्यक्त स्थिति में विया, हुनजे लाइ बाबा चए थो कहिड़ी आवश्यकता जरूरी आहे। अमृत वेलो भी अव्यक्त स्थिति में स्थित उहो ई रही सघंदो आहे जो सॼो ॾींहुं अव्यक्त स्थिति में ऐं अंतर मुक्ता जी स्थिति में स्थित हूंदो। भई जॾहिं असां सॼो ॾींहुं भी विच विच में अभ्यास कंदा रहंदासीं, मां आत्मा बाबा सां गॾु कमु थी करां, तॾहिं असांजी उहा स्थिति सुबुह जो भी रहंदी। उहो ई अमृत वेलो इहो अनुभव करे सघंदा। इन करे अगरि स्नेह आहे ऐं मिलण बाबा सां मिलण जी आशा आहे, त तरीक़ो ॾाढो सहज, करण वारा करे सघंदा आहिनि, मुलाक़ात जो अनोखो अनुभव प्राप्त करे सघंदा आहिनि। वतन में बाबा वेठे वेठे कई ॿारनि जी दिल जी आवाज़ बाबा वटि पहुचदी आहे। तव्हां सोचदा हूंदव श्री बाबा त ॾाढो कठोर आहे, लेकिन जो थींदो आहे न, बाबा चए थो हुनमें रहस्य ऐं कल्याण हूंदो आहे, भरियल हूंदो आहे। छो जो ब्रह्मा बाबा हली आहे न, त ॿार सोचदा हुया भई हीअं छो थियो, त बाबा हुनजो उत्तर थो ॾे कि जेको थींदो आहे हुनमें कुझु न कुझु रहस्य ऐं कल्याण ई आहे। हिन जे लाइ जो भी आवाज़ूं बाबा वटि पहुचदियूं आहिनि, उहो बाबा ॿुधी करे, बाप दादा ॿुधी करे हर्षाईंदो आहे। बाप दादा निर्मोही आहे। बाबा प्रश्न था पुछनि कि मां निर्मोही आहियां, तव्हां सभी ॿार निर्मोही आहियो, निर्मोही ठहिया आहियो। त बाप दादा निर्मोही ऐं ॿारनि में शुद्ध मोह हुजे त मिलन कीअं थी सघे। भई हिते भी भई जंहिं ॿिनि में मोह हूंदो आहे, उहो ॿई मिलण जी इच्छा कंदा आहिनि न, तॾहिं मिली सघंदा आहिनि न। अगरि हिक में मोह न आहे, हिक खे तव्हां सां मोह न आहे, तव्हांखे आहे, त ओड़ो मिलन थी सघंदो। त बाबा चए थो ईअं त न आहे कि तव्हांखे मूंसां मोह आहे, शुद्ध मोह मूंखे न आहे। बाप दादा खे भी तव्हां सां शुद्ध मोह आहे, बाबा खे भी असां सां शुद्ध मोह आहे। साकार बाबा ॿारनि में शुद्ध मोह रखंदो हुयो न, शिव बाबा जो भी शुद्ध मोह आहे ॿारनि में, बाप दादा जो ॿियो ई जास्ती आहे। लेकिन बाबा बाप दादा जी शुद्ध मोह ऐं असांजे शुद्ध मोह में फर्क़ु छा आहे? बाबा शुद्ध मोह में ईंदे हुए भी निर्मोही आहे, ऐं ॿार शुद्ध मोह में ईंदे हूंदे थोरो स्वरूप पंहिंजे अंदर उहो लाए छॾींदा आहिनि। या त प्यारा ठही वेंदा आहिनि या न्यारा ठही वेंदा आहिनि। शुद्ध मोह जो स्वरूप ॿारनि में या त ॾाढो ई प्यारा, बाबा ॾाढा ई प्यारा थी वेंदा आहिनि, या बाबा सां दूर थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं थींदो न कि कोई कंहिंसां ज्यादा मोह रखंदो आहे, उहो हुनखे रिस्पॉन्स न ॾींदो आहे, त उहो हुन सां दूर थी वेंदो ॿियो ई। त ईअं ई कई ॿार भी बाबा सां मोह त प्यार त कंदा आहिनि, लेकिन सोचदा आहिनि बाबा खे उन्हनि खे ओतिरो प्यार अनुभव न थींदो आहे, बाबा जी मत ते न हली सघंदा आहिनि,
या के न के ॻाल्हि जे कारण हली वञनि, पोइ चईंदा आहिनि असांखे प्यार त आहे लेकिन हिन कारण असां ईअं बाबा सां छॾे छॾियो। त बाबा चए थो बाप दादा न्यारो प्यारो साथ साथ थींदो, ये अंतर थी वियो ॿारनि जे मोह में, शुद्ध मोह में, और बाबा जी शुद्ध मोह में। त बाबा चए थो हिनखे हाणे मिटाइणो, असांखे बि शुद्ध मोह रखिणो आहे, बाबा सां बाबा जो प्यारो बि ठाहिणो आहे, दुनिया सां न्यारो बि ठाहिणो। बाबा चए थो हिन जे लाइ अंतर्मुखी ऐं सदा अव्यक्त स्थिति में ऐं अलौकिकता असांखे यादि रहे कि हाणे मुंहिंजा मापी केर आहिनि। असां में अलौकिकता कॾहिं ईंदी जॾहिं असांखे सदा यादि रहंदो कि हाणे मुंहिंजो मापी केर आहे, मुंहिंजो टीचर केर आहे, मुंहिंजो सतगुरु केर आहे, मुंहिंजो साजन केर आहे, मुंहिंजो दोस्त केर आहे। जॾहिं अंदर अंदर इहे संबंध सां बाबा जी यादि रहंदी न त असां में अलौकिकता अची वेंदी। हाणे कुझु न कुझु लौकिकपन मिक्स थी वेंदो आहे बाबा जी, उहो लौकिकपन न रहे, ॿाहिरां जे हिसाब सां दुनियादारी में अचिणो आहे, इहे मुंहिंजा इहे संबंधी आहिनि, इहे संबंधी आहिनि, इहे संबंधी, लेकिन अंदर बुद्धि में छा हुजे, मुंहिंजो असली संबंधी उहो परमात्मा आहे। हाणे जॾहिं अंतर ख़तम थींदो त बिल्कुलु अलौकिक ऐं अंतर्मुखी अगरि असांजो सचो संबंधी असांखे सदा यादि रहे त कहिड़े बि संबंध सां कोई कमु हुजे त पहिरियों परमात्मा संबंधी यादि ईंदो न, त असां अंतर्मुखी बि थी वेंदासीं, अव्यक्त फरिश्ता बि थी वेंदासीं। त हुनजे लाइ असांखे छा करणो आहे, हाणे अलौकिक बाबा सां सर्व संबंध निभाइणा आहे। बाबा सां संबंधी निभाइण लाइ अंतर पोइ बाबा संबंधी यादि ईंदो त अंदर ई बाबा सां ॻाल्हियूं कंदासीं त अंतर्मुखी थी वेंदासीं, ऐं पोइ असांजो फरिश्तो स्वरूप बि नज़र ईंदो। हिन साकार वतन में रहंदे बि फरिश्ता ठही सघंदा आहियो, घर गृहस्थी में रही करे बि ठही सघंदा आहियो। तव्हां पोइ चईंदो बाबा अगरि हिन दुनिया में ॿार पुछंदा आहिनि बाबा अगरि हिन दुनिया में असां फरिश्तो ठही सघंदा आहियूं त तव्हां वतन में छो वियो, हितां बि हिते ई ठही करे रहो। त बाबा चई न, जो ॿारनि जो कमु आहे न उहो ॿारनि खे ई सूट कंदो आहे। इहे बाबा असल सां जीअं बाबा असांजे प्रश्ननि जो उत्तर ॾींदो आहे, अव्यक्त बाप दादा जा मां बाप खे अगरि असां ध्यान सां ॿुधो त जो असांजे मन में प्रश्न हूंदा आहिनि उन्हनि जा उत्तर असांखे मिलंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि जो कार्य ॿारनि जो आहे उहो ॿारनि खे सुठो लॻंदो आहे न, ऐं जो कमु बाप जो हूंदो आहे बाप जे करे त उहो ई सुठो लॻंदो आहे। पढ़ाई ॿारनि खे हाणे पढ़ाई जो शो ॾेखारिणो, टीचर खे थोरी शो ॾेखारिणो, त बाप दादा असांजा टीचर हुया, असांखे ठाहे करे ख़ुदि त हली आहे, हाणे असांखे ठही करे ॿियनि खे ठाहिणो। टीचर खे पढ़ाई पढ़ाइणी हूंदी आहे, स्टूडेंट खे पढ़ाई जो शो ॾेखारिणो हूंदो आहे, हाणे असांखे फरिश्तो ठही करे ॿियनि खे ॾेखारिणो आहे ऐं उन्हनि खे बि ठाहिणो आहे। शो केस में शक्तियों पांडव ई ईंदा आहिनि, बाप दादा त गुप्त आहे न। हाणे सभिनि जे दिल में इहो ई संकल्प आहे कि जल्दी जल्दी ड्रामा जी सीन हली करे ख़तम थी वञे, लेकिन जल्दी थी सकती आहे। बाबा प्रश्न था पुछनि, अगरि असां चाहियूं हाणे परिवर्तन थी वञे त थी सघंदो आहे, थींदो या थी सघंदो आहे। भाभी जो ठहियल आहे न उहो त ठहियल ई आहे, लेकिन ठहियल हुए भाभी में एतिरो इंतजार थिए थो, एतिरो अगरि असां अञा बि इंतजार करूं त हुनजो मतिलब छा आहे कि अगरि कल्प पहिरियों मुआफ़िक असांखे संकल्प आयो त संकल्प सां गॾु गॾु अवश्य ई पहिरियों बि पुरुषार्थ तीव्र कयो हूंदो। बाबा चए थो अञा एतिरी देरी छो थी थिए, छो जे कई बार सोचनि था कि मां ॾाढो सुठो पुरुषार्थ करे सुठी स्थिति खे प्राप्त करे छॾां, असांजे संकल्पनि जे कारण बि त विनाश रुकल आहे न। ॿार चवनि था न बाबा मां तयार थींदमि, तयार संकल्प त करे वेठा आहिनि, लेकिन ओतिरो पुरुषार्थ थिए, जेसिताईं थिए तेसिताईं बाबा खे कई बार सोचदा आहिनि, बाबा खे चवंदा आहिनि बाबा अञा विनाश न थिए, अञा मां पुरुषार्थ करा त हिन कारण बि रुकल आहे। बाबा चए थो कई ॿारनि खे संकल्प ईंदो आहे त ज़रूर कंदा बि,
त इहे बि संकल्प ईंदो आहे कि ड्रामा जी सीन जल्दी पूरी करे हाणे अव्यक्त वतन वासी ठही वञो। ठहणो त आहे, लेकिन तव्हां ॿारनि में एतिरी शक्ति आहे जो अव्यक्त वतन खे भी व्यक्त वतन में खींचे करे लाए सघंदा है। तो बाबा अॼु हाणे असांखे चए थो कि असांखे अव्यक्त वतन में वञण जी ज़रूरत न आहे। असां ॿारनि में एतिरी शक्ति आहे कि असां अव्यक्त वतन खे भी व्यक्त वतन में खींचे करे लाए सघंदा आहियूं। ॾिसो जॾहिं बाप दादा जी पधरामणी थींदी हुई, हाणे भले वीडियो में भी ॾिसंदा आहियूं स्क्रीन ते डायमंड हॉल में, त बि केतिरो शांत वातावरण सुठो थी वेंदो आहे न। त उहो केतिरो मतिलबु उहो जेको आहे मतिलबु फरिश्ते सां ॻाल्हाइनि था बाप दादा। असां फरिश्तनि जा उहो डायमंड हॉल जी सभा अव्यक्त वतन जहिड़ी थी वेंदी आहे न, त मतिलबु असां सभु इकट्ठा यादि कंदा आहियूं बाप दादा ईंदो त उहो पूरो डायमंड हॉल ई अव्यक्त वतन थी वेंदो। त असां ईअं घर में भी रोज़ सुबुह जो यादि करूं या समय सॼे ॾींहं में यादि करूं न, हाणे बाबा सां मिलण मल्हाइणो आहे त असांजे घर जो वातावरण भी अव्यक्त वतन थी वेंदो, अव्यक्त वतन जहिड़ो थी सघंदो आहे। असां में एतिरी शक्ति आहे। बाबा चए थो अव्यक्त वतन जो नक्शो व्यक्त वतन में ठाहे सघंदा आहियूं। आशायूं त हर हिक जी ॾाढियूं आहिनि। ईअं ई बाबा वटि संकल्प ॿारनि जा पहुचंदा आहिनि। जीअं हिन साकार दुनिया में ॾाढी वॾी ऑफिस हूंदी आहे न टेलीफोन और टेलीग्राफ जी, हूअं ई बाबा वटि शुद्ध संकल्पनि जी तारूं वतन में पहुचदियूं आहिनि। तारूं मतिलबु वो जो तार हूंदी आहे न जंहिंसां लाइट जोड़दा आहियूं, हूअं ई असांजी लाइट जी तारियूं बाबा वटि पहुचदियूं आहिनि। पोइ बाबा सोचदा मुंहिंजो इहो ॿार त ॾाढो सुठो सोचे थो, लेकिन कर्म में परिवर्तन थींदो आहे। त बाबा वटि असांजो शुद्ध संकल्पनि जी तारियूं वतन में पहुचदियूं आहिनि। हाणे छा करणो आहे? कई ॿारनि जा कुझु लोक संग्रह प्रति प्रश्न भी आहिनि, उहो भी बाबा वटि पहुचदा आहिनि। मतिलबु असांजा शुद्ध संकल्प बाबा वटि पहुचदा आहिनि। कई ॿार मूंझदा आहिनि कि साकार द्वारा त इहो चई, कॾहिं कॾहिं बाबा जी भी साकार में हुया न, त बाबा चईंदा हुया ॿारनि खे कि सूक्ष्म वतन कुझु भी न आहे। त ॿार हाणे बाबा जे अव्यक्त वतन खां पोइ अव्यक्त थियण खां पोइ जॾहिं ॿुधनि कि बाबा सूक्ष्म वतन में पहुची वियो, त जंहिं ॿारनि खे बाबा चयो न अव्यक्त वतन सूक्ष्म वतन न आहे, उहो ॿार पुछनि था बाबा तव्हां त चयो सूक्ष्म वतन आहे ई न, पोइ तव्हां काॾे वियो? काथां मिलण था अचो? असां काथां का संदेश था मोकिलो, छो था असां भोग लॻायूं? त बाबा चई मां हीअं छो चयो साकार में बाबा चई ॿारनि खे कि सूक्ष्म वतन न आहे। छो जो ॿार कॾहिं कॾहिं जीअं नंढा ॿार हूंदा आहिनि न, जॾहिं कोई चीज जे पुठियां पइजी वेंदा आहिनि त वो चीज भले सुठी आहे, लेकिन हद खां जास्ती सुठी न आहे त वो चीज छुपाए छॾंदा आहिनि न माउ पीउ, ऐं ॿार खे चईंदा आहिनि न उहो न आहे, हाणे गुम थी वई। ईअं ई जेका ॿार छा कंदा हुया साकार में कि अव्यक्त फरिश्तो ठही करे वेही उन अव्यक्त वतन में वेही रहंदा हुया। साक्षात्कार थींदो हुयो न पहिरियों त पोइ पढ़ाई न कंदा त सिर्फ़ संदेशी वांगुरु मथे ई वेठा हूंदा, त पोइ पढ़ाई न कंदा त वरसो कीअं वठंदा? इन करे साकार में बाबा ॿारनि खे चई अव्यक्त सूक्ष्म वतन न आहे कुझु भी। त उहो बाबा राज ॿुधाए थो कि मां थोरो समय तव्हांखे ईअं चयो छो जो तव्हां ज्यादा खेल पाल कंदा हुयो, हिन ई करे कयो हुयो। हिन जी जो एक्स्ट्रा लगन लगी हुई न वो कुछ ठीक न हुई। त हाणे भी असांखे कई बार चईंदा न असांखे भी वो अनुभव थे ये संदेश जीअं वञनि थियूं असांखे भी वो अनुभव थे। बाबा चए थो हुन खां हिते वेही करे पंहिंजी बुद्धि द्वारा ईअं अनुभव करो कि मां फरिश्ते जी ड्रेस में आहियां, बाप दादा मूंसां गॾु आहे, उहो सुठो आहे। ऐं ज्ञान भी ॿुधणो खपे, हुनजो भी मनन करणो खपे। इन रीति सां वर्तमान समय कई ॿार इन्हनि ॻाल्हियुनि में कुझु सटके वञींदा आहिनि। उन्हनि खे छुड़ाइण लाइ साकार में बाबा चयो कि सूक्ष्म वतन न आहे। त इहे भी ॿारनि जी हिन ॻाल्हि सां बुद्धि हटाइण जे लाइ कयो।
ज्ञान भी तो अव्यक्त बाप दादा अची करे असांखे मां वाक्य ॿुधाए हली वेंदा आहिनि। त अगरि असां हुन ॻाल्हियुनि खे ॿुधी करे पुरुषार्थ न करूं, जीवन में हुनखे अपनायूं न, त पोइ फ़ाइदो न आहे न। रोज रोज मतलब बस मिलन मनाए हली था अचूं, मिलन मनाए, लेकिन कुछ पुरुषार्थ त करो न, उन्हनि खे ॻाल्हियुनि में धारण त करो। हीअं ई बाबा था चवनि था। बाबा चवनि था कि हिन जो भाव इहो न कि ॿारनि सां चीज छिपाइबी आहे, वो चीज खत्म न थी आहे, सूक्ष्म मतन त अञा आहे। ये एक युक्ति हुई, सटकी हुई चीज सां छुड़ाइण जी। अगरि सूक्ष्म मतन न आहे त भोग काथे लॻाईंदो। ऐं सभिनि खां पहिरियों शिव बाबा जॾहिं आयो हुयो त सूक्ष्म मतन ई रखियो हुई। हिन रसम रिवाज खे बाबा शुरू खां ई कायम आहे न। भोग जी रसम रिवाज तो थोड़े समय का पोइ हली हुई, लेकिन सूक्ष्म मतन में ये सब राज वग़ैरह ॿुधाइण, संदेश वग़ैरह ये तो शुरू खां ई हलल आहे। त बाबा चए थो कि हाणे ॾिसो, मां शुरू खां ई संदेश जे द्वारा ब्रह्मा बाबा भी संदेश पहुचाईंदा हुया। त सूक्ष्म मतन आहे न, लेकिन हाणे सूक्ष्म मतन में अचण वञण जे बजाए बाबा चए थो तव्हां खुद ई फरिश्ता ठही वञो। हिते ई रहंदी हुई, तव्हां ईअं ई सम्झो कि हिते सूक्ष्म वतन आहे। सूक्ष्म वतन में छा हूंदो आहे? हिकु त फरिश्ते जहिड़ी लाइट जी ड्रेस हूंदी आहे। ॿियो सूक्ष्म वतन में न जीअं मूवी, जीअं पहिरियों मूवी हूंदी न, इशारे सां ॻाल्हाईंदा आहिनि, हू हुते इशारे सां ॻाल्हाईंदा। त बाबा चवंदा आहिनि तव्हां हिन सृष्टि ते रहंदी हुई बि मुख सां ज्यादा न ॻाल्हायो। अहिड़ा हिकु ॿ शब्द मुख सां कढो कि उहे सभु ॻाल्हियूं साम्हूं वारे खे सम्झ में अची वञे। त तव्हां वाणी खां परे हिते ई वञण जो अभ्यास करे सघंदा आहियो। इशारे सां सभु कुझु सम्झाइण जो अभ्यास करो, वाणी में न अचो। पंहिंजे न देहबान खां परे पंहिंजे फरिश्ते ड्रेस में सदा रहो। इहो थियो हिते ई स्वयं खे हिते ई सूक्ष्म वतन वासी ठाहिण। ये बाप दादा जी ॿारनि में आशा, अचण वञण ज्यादा न, ये यथार्थ आहे। कमाई हिन में आहे। खुद खे हिते ई फरिश्तो सम्झी करे बाप दादा सां गॾु पाठ वॼाए, हिन में कमाई आहे। त बाप ॿारनि जी कमाई खे ॾिसंदा आहिनि ऐं कमाई जे लाइक़ बि ठाहींदा आहिनि। हिन करे हाणे सभी रहस्य बाबा ॿुधाए थो। त हाणे इहा आश न रखजो कि असां मथे वञूं संदेश वांगुरु, न, तव्हां हिते ई फरिश्ता ठहो। हाणे सम्झो छा करणो आहे। सूक्ष्म वतन जो अव्यक्त अनुभव खे अनुभव करो, सूक्ष्म स्थिति खे अनुभव करो। अचण वञण जी आश न रखो। अल्पकाल जे बजाय सदा ई पंहिंजे पाण खे हिते सूक्ष्म वतन वासी सम्झो। सूक्ष्म वतन वासी थियण सां ॾाढा ई सुठा अनुभव थींदा। तो बाबा भी चवंदा न, मां मथे वेठे वेठे जो ॾिसंदो न वो तव्हांखे हिन सृष्टि ते अखियुनि सां नज़र न ईंदो। लेकिन असां अगरि फरिश्ते जो अभ्यास कंदासीं न लाइट जे ड्रेस जो, त असांखे सभिनि जे मन जे भाव पाण ई सम्झ में अची वेंदा ऐं असां उहो ई कमु कंदासीं जो हुन आत्मा खे खपे। त पोइ मेल मिलाप थी वेंदो न संस्कारनि में। खुद तव्हां माण्हू वर्णन कंदा आहियो कि अनुभव संदेशनि जे अनुभव में फर्क़ु आहे। संदेशूं जेको अनुभव कंदियूं आहिनि हुन में कमाई न, असां खुद जी महिनत सां उहो जो फरिश्तो रूप अनुभव कंदा आहियूं हुन में कमाई आहे। त हाणे हिकु ई समय ॿ प्राप्ति करो। हिकु त कमाई बि थी वेंदी, ॿियो बाबा सां जो उत्तर खपे असांखे जे ॻाल्हि जे लाइ उहो बि असांखे मिली वेंदो। कई ॿारनि जे मन में इहो प्रश्न आहे कि न मालूम बाप दादा चवंदा हुया कि सभिनि खे साथ वठी वेंदा। हाणे बाबा त हली विया, असां कंहिंसां गॾु वञूं? बाबा चवनि था कि मां मुक्तिधाम में थोड़ी वियो आहियां। ब्रह्मा बाबा चवनि था, शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा, शिव बाबा त मुक्तिधाम में रहंदा आहिनि, लेकिन अञा ताईं हेठि ईंदा बि त आहिनि। लेकिन ब्रह्मा बाबा अञा मुक्तिधाम में थोड़ी वञी करे वेठा आहिनि। मुक्तिधाम में त अञा सभु साथ वेंदासीं न, अञा त बाबा ब्रह्मा बाबा अव्यक्त वतन में इंतजार था करनि। मुक्तिधाम में त
कोई अकेलो वञी न सघे सिवाय बारात व ॿारनि जी। बारात जे बगैर अकेलो कीअं वेंदमि मां? बारात तैयार थी वई आहे शिव बाबा जी बारात? बाबा प्रश्न था ॿुधनि, मुंहिंजी बारात तैयार थी आहे छा? ईअं ई ॿुधो कि हाणे ताईं बारात सां गॾु बारात जा साथी ई वेंदा। जॾहिं बारात ई सजे थी त अकेलो कीअं वेंदमि मां? न शिव बाबा वञी सघंदा, न ब्रह्मा बाबा। न शिव बाबा परमानेंट त अञा न वञी सघंदा न, अञा त हेठि मथे ईंदा रहंदा आहिनि न। त शिव बाबा चवंदा आहिनि कि मुंहिंजी बारात त खायो, तॾहिं त मां पंहिंजी पूरी बारात सां गॾु मथे वेंदमि न। अञा त सूक्ष्म वतन में ही अव्यक्त रूप में स्थापना जो कार्य हले थो। अञा ताईं ॾिसो बाबा जी मुरली हले थी न, मतलब अञा ताईं स्थापना जो कार्य हले थो। भले रिपीट वारी मुरली थी हले, लेकिन हले त थी न। जेसि ताईं स्थापना जो कार्य समाप्त न थींदो, तेसि ताईं बिना कार्य सफल किए हुए घर कीअं लौटदमि मां? साथ ही हलंदासीं न। पोइ हलण खां पोइ छा कंदव? मालूम आहे छा कंदव? साथ हलंदासीं, पोइ साथ परमधाम में रहंदासीं, पोइ साथ साथ ही सृष्टि ते ईंदासीं। तव्हां ॿारनि जो बि गीत आहे न कि कॾहिं बि हथ ऐं साथ न छूटे, त ॿारनि जो बि वाइदो आहे, त बाप जो बि वाइदो आहे। त हाणे अगरि संकल्प ईंदा आहिनि कि बाबा त हली वियो, दादियूं त हली वयूं, लेकिन न, बाबा चवंदा आहिनि न जॾहिं मां वेंदमि त ज्ञान भुलिजी वेंदो। मतलब अञा ताईं असांजी बुद्धि में ज्ञान आहे, मतलब बाबा आहे अञा। तव्हां पंहिंजे वाइदे सां, बाप पंहिंजे वाइदे सां बदिली न सघंदा आहिनि। ॿिया बि कई प्रश्न अथव छा मन में? बाबा पुछनि था। बाबा चवनि था ईअं त समय प्रति समय सभु स्पष्ट थींदो ई वेंदो आहे। कईनि जे मन में इहो बि हूंदो आहे कि ना मालूम ब्रह्मा बाबा जो जनम थियो कि न थियो। त बाबा जनम थियो, जीअं तव्हां मम्मा जो जनम चईंदा हुयो उहो थियो। कई ॿारनि जे मन में प्रश्न हूंदो आहे काथे ब्रह्मा बाबा जो जनम त न थियो कृष्ण जे रूप में। तव्हां ॿारनि जो विवेक छा थो चए? हाणे बाबा चए थो कि तव्हांजो विवेक छा थो चए, तव्हां पंहिंजे विवेक सां सम्झो। छो बाबा जो ज्ञान त मिलंदी आहे न। जॾहिं कृष्ण जो जन्म थींदो त सृष्टि जी सफ़ाई बि उन खां पहिरियों थी वेंदी। त जॾहिं कृष्ण जो जनम थींदो तॾहिं खां नई दुनिया शुरू थी। त मतलब अञा ताईं त कुछ थोड़ा थोड़ा दिखाए में ॾे थो, लेकिन अञा ताईं नथो ॾे न। ड्रामा जी भाभी खे ॾिसी सघंदा आहियो? बाबा प्रश्न था पुछनि। थोड़ो थोड़ो ॾिसी सघंदा आहियो? जॾहिं तव्हां चईंदा आहियो, सभिनि खे चईंदा आहियो न तव्हां कि असां त्रिकालदर्शी बाप जा ॿार आहियूं, त तव्हां अचण वारी ॻाल्हि खे ॼाणे न सघंदा आहियो। अगरि असांजे मन में प्रश्न उथंदा आहिनि न, त बाबा उन समय चए थो कि तव्हां सोचो कि असां त्रिकालदर्शी बाप जा ॿार आहियूं, त असांजे मन में प्रश्न छो? असांखे त पतो हुजणो खपे अॻियां कॾहिं छा छा थींदो। पंहिंजे मन जे विवेक अनुसार छा थियणो खपे? अव्यक्त स्थिति में स्थित थी करे हा या ना चओ। त बाबा चवनि था हाणे खुद ही चेक करो। जॾहिं बि कोई प्रश्न हुजे न, त अव्यक्त स्थिति में स्थित थी करे मां त्रिकालदर्शी बाप जो ॿार आहियां, ऐं उन प्रश्न जो उत्तर ये त बाबा जे जन्म जे लाइ, लेकिन वैसे भी अगरि तव्हांजे मन में कोई प्रश्न हुजे न, त अव्यक्त स्थिति में स्थित थी करे बाबा जे साम्हूं वेही करे तव्हां खुद ही सोचंदव न, तव्हांखे हा या ना जो जवाब मिली वेंदो। जो जवाब निकितियो हूंदो त बाबा चई ॾाढा करे सभिनि जो इहो ई वीचार हुयो कि न थियो हूंदो। उन समय सभिनि चयो कि अञा जन्म न थियो आहे बाबा जो। अॼु ही उत्तर चाहींदा आहियो या पोइ? हलचल त नथी थिए न। इहा बि हिकु खेल रचल आहे। हाणे ॾिसो हुन समय ब्रह्मा बाबा विया त ॿारनि जे मन में जो हलचल हुई हूंदी हुनजा उत्तर बाबा असांखे ॾियनि। हाणे जी सिचुएशन जे हिसाब सां अगरि तव्हांजे मन में कुझु हलचल हलंदी हूंदी कि छा थींदो कीअं थींदो, त अव्यक्त स्थिति में स्थित थी करे बाबा सां मन जी ॻाल्हियूं कजो, तव्हांखे सभु उत्तर मिली वेंदा।
बाबा चवनि था नंढा नंढा ॿार तालाब में पत्थर मारी करे उनजी लहरुनि सां खेलंदा आहिनि न, त इहो बि हिकु खेल थो हले। बाप सभिनि जे वीचार सागर में प्रश्न जे पत्थर फेंके करे तव्हांजी बुद्धि रूपी सागर में लहरियूं उत्पन्न था करनि। जेको बि हले थो न, त बाबा सभु ॾिसनि था कि ॿारनि जे मन में कहिड़ी कहिड़ी प्रश्ननि जी लहरियूं उत्पन्न थी थियनि। उन ई लहरियुनि जो खेल बाप दादा ॾिसंदो रहंदो। हाणे तव्हां सभिनि सां गॾु ई अव्यक्त रूप सां स्थापना जे कार्य में अञा ताईं मां लॻल आहियां। जेसि ताईं स्थापना जो पाठ आहे तेसि ताईं अव्यक्त रूप सां तव्हां सभिनि सां गॾु आहियां। सम्झी वियो? वतन में मम्मा खे बि इमर्ज कयो। पतो आहे मम्मा छा थी? जीअं साकार रूप में साकार वतन में मम्मा चईंदा हुया बाबा तव्हां वेही रहो, असां सभु कमु करे वठंदासीं। इन ई रीति वतन में भी मम्मा चईंदा आहिनि कि बाबा असां सभु कार्य करे वठंदासीं। तव्हां ॿारनि सां गॾु ॿारनि खे बहलाईंदा रहो। ईअं ई साकार रूप में मम्मा चईंदी, वतन में भी ईअं ई चईंदी आहे। तव्हां सभी जे मन में त हूंदो कि असांजी मम्मा काॾे वई। हाणे इहे राज हिन समय स्पष्ट करण जो न आहे, कुझु समय पोइ ॿुधाईंदासीं कि मम्मा काॾे वई, छा थी करे। स्थापना जे कार्य में भी मददगार आहे, लेकिन मम्मा भिन्न नाम रूप सां मददगार आहे। अच्छा, हाणे त टाइम थी वियो। अॼु वतन में दूर खां सवेरे सां खुशबू भी अचे। बाबा वतन खां असां जेको भोग आदि ठाहींदा आहियूं उनजी खुशबू बाबा वटि पहुचंदी आहे। ॾिसनि पिया कीअं स्नेह सां चीजूं ठाहिनि था। तव्हां ॾिठो पाण बाबा चई मां भंडारे में चकर लॻायो, तव्हांखे अनुभव थियो? अगरि तव्हां बि बाबा जे लाइ भोग लॻाईंदा आहियो, ठाहींदा आहियो, त बाबा चए थो कि मां भंडारे में भी सिर्फ़ मधुबन जे न, बाबा चईंदो न मां त हिकु सेकेंड में पूरे विश्व में ॿारनि वटि चकर लॻाए सघंदो आहे। त बाबा भंडारे में भी चकर लॻाईंदो आहे। चीजनि जी खुशबू न हुई, लेकिन स्नेह जी खुशबू भी अचे। ये स्नेह ही अविनाशी ठहींदो आहे न। अविनाशी स्नेह आहे न, यादि हर एक जी पहुचती आहे। हुनजो रिस्पॉन्ड वठण जे लाइ अवस्था खपे। बाबा खे तव्हां यादि कंदा आहियो, ॻाल्हियूं चईंदा आहियो, बाबा वटि पहुचंदियूं आहिनि, लेकिन बाबा हुनजो उत्तर ॾियनि था तव्हांखे। हुनजे लाइ असांखे कहिड़ी स्थिति में स्थित थियणो आहे? सदा अव्यक्त फरिश्ते रूप में। तॾहिं असां बाबा जो उत्तर समझी सघंदासीं। रिस्पॉन्ड बाबा फौरन ॾींदो। जीअं साकार में ॿार बाबा खे चईंदा हुया त ॿारनि खे बाबा रिस्पॉन्ड कंदो न, कंदो हुयो। ये हाणे भी बाबा उन ई समय तव्हांजी ॻाल्हि जो उत्तर तव्हांखे ॾींदा आहिनि, लेकिन विच में व्यक्त भाव अची वेंदो आहे न। असांखे देहभान अची वेंदो आहे त उहो ॻाल्हि असां सम्झी न पाईंदा आहियूं। त अगरि तव्हां बाबा खे अहिड़ो उत्तर ॾिनई, उनखे सम्झण जे लाइ असांखे अव्यक्त खुद खे लाइफ जे शरीर में अनुभव करणो पवंदो। व्यक्त भाव खे छॾणो पवंदो, तॾहिं बाबा जो रिस्पॉन्ड ॿुधी सघंदासीं। हाणे त ॿियो ई ज्यादा चारों ओर सर्विस करण जो अनुभव करो था न। बाबा हाणे चारों ओर सर्विस करनि था त अनुभव थींदो आहे न। ॾिसो कीअं हेॾी सारी सर्विस अञा ताईं हले थी चारों ओर। कंहिंजी शक्ति सां थी हले? बाबा जी शक्ति सां ई त हले थी न। हाणे अव्यक्त थियण जे कारण हिकु ॿियो क्वालिटी वधी वई। वो कहिड़ी आहे? मालूम त उहो ई आहे कि पहिरियों त मां ॿाहिरि ब्रह्मा बाबा, हाणे त मां अंतर्यामी थी वियो आहियां। अंतर्यामी अर्थात हाणे त बाबा सभिनि जे मन जी स्थिति खे भी ॼाणे सघंदा आहिनि। शिव बाबा त ॼाणदा ई आहिनि, लेकिन ब्रह्मा बाबा भी ॼाणे सघंदा आहिनि। हाणे अव्यक्त स्थिति में ॼाणण जी आवश्यकता, अव्यक्त स्थिति में कुछ भी बाबा पहचाने सघंदो आहे। स्वतः ई हिकु सेकेंड में सभिनि जो नक्शो ॾेखाइण ईंदो। ॾिसो तॾहिं त अव्यक्त महावाक्य में असांखे पंहिंजे मन जा उत्तर मिली वेंदा आहिनि। छो असांजे मन जी सभु ॻाल्हियूं बाप दादा वटि पहुची वेंदियूं आहिनि। तॾहिं त उन अनुसार बाबा जी अव्यक्त मुरली हलंदी आहे। त बाबा हिकु सेकेंड में
सभिनि जो नक्शो ॾिसण में अची वेंदो आहे। इन करे चईंदा आहिनि पहिरों खां ज्यादा गुणा हाणे मां सर्विस करे सघंदो आहियां। अव्यक्त स्थिति में त खुशबू सां ई पेट भरिजी वेंदो। बाबा चए थो जेको असां ठाहींदा आहियूं न हुनजी खुशबू सां ई बाबा जो पेट भरिजी वेंदो। तव्हांखे पतो अथव हिकु मुख्य शिक्षा ॿारनि जे प्रति ॾिनी, हाणे सर्विस त करणी आहे, इहे त सभी ॿारनि जी बुद्धि में लक्ष्य आहे ऐं लक्षण खे पूर्ण भी करणो आहे। लेकिन हिन लक्ष्य खे पूर्ण करण जे लाइ विच में हिकु विघ्न मुख्य ईंदो आहे। उहो कहिड़ो ईंदो आहे? मुख्य विघ्न सर्विस में बाधा विझंदो आहे। उहो कहिड़ो आहे? सभिनि जे अॻियां न, मेजोरिटी जे अॻियां ईंदो आहे उहो विघ्न आहे। पहिरियों खां ई ॿुधायूं था, सर्विस कंदे कंदे इहो ध्यानु रखणो आहे मां हीअं कयो, मां ही हीअं करे सघंदी आहियां। इहो मांपन जो ईंदो आहे न, हिनखे चइबो आहे ज्ञान जो अभिमान। ज्ञान में भी अभिमान ईंदो आहे न, बुद्धि जो अभिमान, सर्विस जो अभिमान। हिन रूपन में अॻियां हली करे विघ्न ईंदा भी आहिनि ऐं ईंदा भी। भई ज्ञान कंहिंखे पंहिंजो मां ॾाढो सुठो सम्झाए सघंदी आहियां, मां ॾाढो सुठो कमु करे सघंदी आहियां, मां इहो भोग ॾाढो सुठो ठाहे सघंदी आहियां, मां इहो डेकोरेशन ॾाढो सुठो करे सघंदी आहियां। त इहो भी अभिमान हूंदो आहे। पहिरों खां ई हिन मुख्य विघ्न खे ध्यानु ॾेई करे हाणे अचण न ॾिजो। करण करावनार बाबा मूंखां कराए थो, सदा मां निमित आहियां। निमित थियण सां निराकारी, निरअहंकारी, नम्र चित्त, निसंकल्प अवस्था में रही सकता है। अगर असां सोचंदासीं न कि मूंखे बाबा ड्यूटी ॾिनी अथई, मां निमित आहियां, बाबा तव्हां मूंखां जो तव्हांखे कराइणो आहे उहो करायो। पोइ अगरि तव्हां सुठी क्लास कराई, कंहिंखे सुठो सम्झायो त बाबा मूंखां कराई, बसि मूंखे कुझु न पतो आहे। पोइ के सुठो चयो के ख़राबु चयो उहो भी ख़ुदि जे मथां न वठिजो, ख़राबु चयो त बि न, मूंखां त जीअं बाबा कराई बसि कराई, मूंखे न पतो आहे। त असां सभु प्रकार जे अभिमान सां, फीलिंग सां, कॾहिं कॾहिं कोई ख़राबु चईंदो त फीलिंग अची वेंदी आहे न, हुन सां बि मुक्त थी वेंदासीं। असांजी स्थिति छा थी वेंदी? निराकारी, निरअहंकारी, नम्रचित ऐं निसंकल्प। कोई भी व्यर्थ नेगेटिव अहिड़ो संकल्प न ईंदो। अगरि मां कयो, मां आयो त मालूम छा थींदो आहे? जे निमित थियण सां निराकारी, निरअहंकारी, निसंकल्प स्थिति ईंदी आहे न, उअं ई मां चइण सां छा ईंदो आहे? मगरूरी, मुरझाइश, मायूसी अची वेंदी। त अगरि असांजे अंदरि अगरि कॾहिं मगरूरी, मुरझाइश ऐं मायूसी अचे थी त सम्झी वञो मां काथे मां चए, त हुनखे करेक्ट कजो। हुनजी पोइ रिज़ल्ट छा थींदी आहे? आख़िर अंत में हुनजी रिज़ल्ट इहा थींदी आहे कि हल्दी हल्दी जीते हुए भी मरी वेंदा आहिनि। पोइ जो ख़ुशी हूंदी आहे न ब्रह्मण जीवन में, उहो न हूंदी आहे, उहो जीअं मरल लॻंदा आहिनि, पोइ न हेॾा जा न होॾा जा। हिन करे हिकु मुख्य शिक्षा खे हमेशा साथ रखिजो, कहिड़ी कि मां निमित आहियां। बाबा मूंखे इहो ज्ञान ॾिनो अथई त मां निमित आहियां, करण करावनार बाबा खे मूंखां जो कराइणो आहे उहो कराईंदो। निमित थियण सां कोई भी अहंकार उत्पन्न न थींदो, न त अगरि मांपन अची वियो त मतभेद जे चक्कर में अची वेंदासीं। हिन करे हिन अनेक व्यर्थ जे चक्करनि सां बचण लाइ स्वदर्शन चक्र खे यादि रखो। स्वदर्शन मतलब खुद जे बारे में, मां आत्मा सत्य त्रेता द्वापर कलयुग 4 चक्कर पार करे हाणे मां संगम युग ते आई आहियां। हाणे मूंखे बाबा जी मत ते हली करे बाबा जे हिन कार्य में बाबा जो मददगार ठहिणो आहे, खुद खे सत्य जी दुनिया जे लाइक़ ठाहिणो। अगरि असां हिन ई चक्कर में रहंदासीं कि मूंखे अॻियां वधणो आहे, मतलब मूंखे सभु गुण संस्कार सुठा धारण करणा आहिनि बाबा जी मत ते हली करे,
त असां में मां ख़तम थी वेंदो। बाबा मूंखां जो कराईंदो इन सां मुंहिंजी उन्नति थींदी। छो जी जीअं जीअं महारथी ठहींदा आहिनि न उहा माया भी महारथी रूप में ईंदी आहे। साकार में अंत ताईं कर्म करे करे बाबा ॾेखारियो। छा कर्म करे ॾेखारियो यादि आहे? छा शिक्षा ॾिनई? इहे ई ॾिनई न। बाबा जा लास्ट शब्द इहे ई हुया न, निराकारी निर्विकारी निरहंकारी। निराकारी ऐं निर्माणचित थी करे हिक ॿिए खे प्रेम प्यार सां हलाइणो। हाणे असांखे निराकारी ऐं निर्माणचित थी करे हिक ॿिए खे प्रेम सां हलाइणो। हिक माताउनि जो संगठन ठाहिणो आहे। जीअं कुमारियुनि जी ट्रेनिंग क्लास कयो न, उहे माताउनि जो मददगार ठही सघंदा। माताऊं भी मददगार ठही सघंदा। सिर्फ कुमारियुनि खे ट्रेनिंग न कराइणी खपे। बाबा चए थो कुमारियुनि सां गॾु माताउनि खे भी ट्रेनिंग कराइणी खपे। माताऊं जो मददगार ठही सघंदियूं आहिनि न, उन्हनि जो मधुबन में संगठन रखणो आहे। कुमारियुनि सां गॾु गॾु माताउनि जो संगठन भी हुजे। संगठन जे समय पोइ अचणो पवंदो। स्नेह खे ॾिसंदा आहियूं छो जो माताऊं अगरि तुंहिंजे घर गृहस्थी में त माताऊं रहंदियूं आहिनि। माताउनि जी अगरि सुठी रीति सां ट्रेनिंग थी वेंदी ऐं उहो उन रीति घर गृहस्थी जे हिसाब सां हलंदा घर गृहस्थी में, त सोचो हिकु माता खे ॾिसी करे केॾी सारी माताऊं अची वेंदियूं न यज्ञ में। त ईअं ई बाबा चए थो माताउनि जो भी संगठन हुजणो खपे। हुननि खे भी ये पुरुषार्थ कराए, स्वपरिवर्तन कराए ऐं पोइ घर गृहस्थी उहे ई हलाईंदियूं त उन्हनि खे ॾिसी भी ॿिया ईंदा। संगठन जे समय पोइ माताउनि खे मधुबन में अचणो खपे। स्नेह खे ॾिसंदा आहिनि त ड्रामो यादि अची वेंदो आहे। ड्रामो जॾहिं विच में ईंदो आहे त साइलेंस थी वेंदा आहिनि। असां जीवन में कुझु भी थिए न त असां बाबा जी यादि में ज्ञान में हलूं था, लेकिन वरी भी कुछ ईअं थी वञे तो त फुल स्टॉप कंहिंसां लॻाइणो आहे? ड्रामा। स्नेह में आया त छा हाल थी वियो। उहे बाबा सां भी असांखे स्नेह त आहे, लेकिन ड्रामा आहे जो बाबा अव्यक्त वतन में हली आहे त साइलेंस थी वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि अगरि असां स्नेह में ईंदासीं त पोइ आंसू निकिरी वेंदा न, लेकिन नसरा समझो ड्रामा। जो कर्म असां कंदासीं असांखे ॾिसी ॿिया भी कंदा। इन करे साइलेंस रहणो। कॾहिं कॾहिं जीवन में भी ये त अव्यक्त बाबा जो शरीर छॾे इन करे बाबा चवनि था कि स्नेह में अचो वो ठीकु आहे, लेकिन ड्रामो भी यादि रखो, न त रोए ॿार रोईंदा कि बाबा छो हली। ईअं असांखे जीवन में भी हर हिकु ॻाल्हि त असांखे स्नेह जे हिसाब सां हलणो ई पवंदो सभिनि सां, लेकिन कॾहिं कॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे त हुनजे कारण असांखे फीलिंग में न अचणो खपे। कॾहिं दुखी परेशान न थियणो खपे। ड्रामो सम्झी करे साइलेंस में रहणो आहे। छो कि अगरि असां आवेश में ईंदासीं, रोईंदासीं, गुस्सो कंदासीं त जेको कर्म असां कंदासीं असांखे ॾिसी ॿिया कंदा। इन करे ड्रामो चई ड्रामे जी पटरी ते अॻियां हलंदा। अगरि सभी साथ हूंदा त अंतिम कर्मातीत अवस्था जो अनुभव थींदो। उहो ड्रामो प्रमाण हाणे थिए थो, लेकिन थियो ही इन करे थोड़ा ही हाणे बाबा उहो स्थिति उहो वारो सीन था ॿुधाइनि जॾहिं ब्रह्मा बाबा जे साम्हूं थोड़ा ही हुया न, जॾहिं अंतिम समय हुयो। साम्हूं हूंदे हुए भी जीअं न हुया। स्नेह त बाबा जो वतन में हुयो, मतलब ब्रह्मा बाबा के त वतन ही खींचे को अव्यक्त वतन। अविनाशी स्नेह बाबा जो शिव बाबा सां है न, लेकिन जो ॿुधायो स्नेह खे ड्रामो साइलेंस में लाए छॾियो। ये ही साइलेंस शक्ति खे लाईंदी। जेतिरो जेतिरो असां हर सिचुएशन में शांत रहंदासीं न, असांजी आत्मा में शक्ति वधी वेंदी आहे। पोइ बाबा चए थो कि हाणे अव्यक्त रूप में त मिलन थींदो ही रहंदो, साकार रूप में पोइ सत्युग में मिलंदासीं। उहो त सीन यादि ईंदी आहे न, खेॾंदासीं, पढ़ंदासीं, मिलंदासीं
ता नूरे रतन सत्यजीत सिनेरी वतन में ॾिसंदा रहंदा आहिनि। जो बाप हाणे बाप ॾिसंदा आहिनि उहा ॿारनि खे बि ॾिसणो आहे ऐं ॾिसंदासीं। हाणे त ज्वाला रूप ठहिणो आहे। तव्हांजो ही ज्वाला रूप जो यादगार आहे न, पतो आहे न, ज्वाला देवी भी आहे। वो केरु आहे? ये सभी शक्तियुनि खे ज्वाला रूप देवी ठहिणो। हाणे असांखे बाबा चए थो असां सभिनि खे ज्वाला रूप देवी ठहिणो, अर्थात असांजी आत्मा में एतिरी शक्ति अची वञे कि असांजा त आसुरी स्वभाव संस्कार विकार खत्म थी वञनि। असांजे साम्हूं बि कोई अचे न, हुनजा बि सभु खत्म थी वञे। अहिड़ो ज्वाला रूप देवी ठहिणो आहे। जीअं ज्वाला प्रज्वलित करणी आहे, अहिड़ी ज्वाला प्रज्वलित करणी आहे जीअं ज्वाला में ये कलयुगी संसार, अर्थात कलयुगी संसार में जो भी बुराइयों विकार असुरी स्वभाव संस्कार आहे सब जली करे भस्म थी वञे। अच्छा विदाई के सभी सेंटर्स जी अव्यक्त स्थिति में स्थित थियल हुए नूरे रत्नन के बाप ऐं दादा जो अव्यक्ति यात्रा स्वीकार हुई। सासा जो इशारो ॾिनो उनखे जल्दी सां जल्दी जीवन में लाइण जो तीव्र पुरुषार्थ करणो। अच्छा गुड नाइट। हुन समय रात हूंदी। सभी शिव शक्ति ऐं पांडवन प्रति बाप जो नमस्ते। अच्छा ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि करो। जो भी ॿुधियो कोई भी पॉइंट मन में पक्को करे पोइ उथजो। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांति।